नाज़रीन हेडलाइन सां वठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। क़ौमी सलामती कमेटी में इहो चयो वियो आहे त ख़िते जी सूरतहाल इंतिहाई गंभीर आहे। अफ़गानिस्तान में कंहिं बि अदम इस्तेहकाम जा पाकिस्तान ते ख़राब असर पइजी सघनि था। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। अफ़गानिस्तान जा पाकिस्तान ते ख़राब असर पइजी सघनि था। क़ौमी सलामती कमेटी चयो आहे त ख़िते में पैदा थींदड़ सूरतहाल इंतिहाई गंभीर आहे। अफ़गानिस्तान में कंहिं बि अदम इस्तेहकाम जा पाकिस्तान ते ख़राब असर पइजी सघनि था। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में हथियारबंद फ़ौजनि जा सरबराह, वफ़ाक़ी वज़ीर ऐं सलाहकार शरीक थिया, जॾहिं त इजलास में शरीक अॻवाननि अफ़गानिस्तान में ख़ौफ़नाक इंसानी सूरतहाल ते ॻणतीअ जो इज़हार कयो आहे। क़ौमी सलामती कमेटी चयो आहे त आलमी बिरादरी अफ़गानिस्तान खे इंसानी बहरान खां बचाइण लाइ मदद फ़राहम करे। क़ौमी सलामती कमेटी पुरअमन, मुस्तहकम ऐं ख़ुद मुख्तियार अफ़गानिस्तान लाइ पाकिस्तान जे अज़्म जो वर्जा कयो। हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जो ब्यूरो चीफ क़ुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। क़ुर्बान, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, वज़ीर आज़म इमरान खान की सदारत में क़ौमी सलामती कमेटी अफ़गानिस्तान में अमन अमान के हवाले से इहो अज़म जो इज़हार किया है तो पाकिस्तान की ख्वाहिश है तो उते अमन अमान की सूरत हाल बरकरार रहे। इन इजलास में अफ़गानिस्तान में इम्कानी इंसानी अलमी के हवाले से गणती जो इज़हार किया वियो है। दुनिया से इहो ज़ोर भरियो वियो है तो कहीं भी इंसानी अलमी के बचण लाइ अफ़गानिस्तान की इक़्तिसादी उनकी मदद कई वने। इन हवाले से जो दुनिया जो भी सूरत हाल है उनजो जायज़ो वठे ऐं संजीदगी जो इज़हार करे। क़ौमी सलामती मेहरबानी क़ुर्बान, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।